दोस्तों सिंध जो बबर शेर फनकार उस्ताद जलाल चांडियो जैसे कंहिं सुञाणप जो मुहताज न सॼो वेंदो आहे, हुनजी सुञाणप हिकु वॾी आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जो प्यारो शागिर्द जंहिंखे पंहिंजो बच्चो करे पालियो हुई ऐं हुनखे नंढपिण खां ई तमामु घणी उस्ताद जलाल चांडियो मोहबत ॾिनी। हुनजो नालो आहे गुलशेर तीवणो। गुलशेर तीवणे खे तमामु घणो नंढपिण खां ई मौसीक़ी सां लगाव हुयसि। गुलशेर तीवणो उस्ताद जलाल चांडियो जो प्यारो शागिर्द है। दोस्तों गुलशेर तीवणो उस्ताद जलाल चांडियो सां केतिरा ई गॾु एल्बम भी कढिया। गुलशेर तीवणे हाणे मां कलाम चवां पियो तो नओं शाइरा अदी गुज़रिंत ऐं जेका केस्ट मां हींअर कयां थो सो पंहिंजे शागिर्द सां गॾु गुलशेर तीवणे सां। गुलशेर तीवणे जा चाहींदड़ अॼु बि पूरी सिंध में मौजूद आहिनि। गुलशेर तीवणो सिंध जो भलोड़ फनकार सॼो वञे थो, छो जो हुनजी सुञाणप उस्ताद जलाल चांडियो जे करे ई थींदी आहे। दोस्तों हुन भी यकतर चपड़ी खे तमामु उजागर कयो ऐं हुन उस्ताद जलाल चांडियो जी यादि बि तमामु घणी ताज़ी कई। केतिरे ई प्रोग्राम में उस्ताद जलाल चांडियो ॿुधायो त गुलशेर तीवणो मुझे शागिर्द न मुझे पुट है, मूं हुनखे पंहिंजे बचड़नि वांगुरु पालियो आहे। दोस्तों गुलशेर तीवणो बि सिंध जो मशहूरु रागी थी गुज़रियो। उनजा बि कलाम तमामु घणा सिंध में ॿुधिया वञनि था। उनजा चाहींदड़ सिंध में तमामु घणा मौजूद आहिनि। दोस्तों गुलशेर तीवणे खे उस्ताद जलाल चांडियो जे शागिर्द तौरु सुञातो वेंदो आहे। दोस्तों उस्ताद गुलशेर तीवणे जी वफ़ात ते बि सॼी सिंध में सोग थी वियो। शायदि गुलशेर जो जेतिरो मूंखे ॾुख आहे एतिरो पंहिंजे माइटनि खे बि न हुजेसि। ही उन ते कलाम ठाहियो आहे मेहर फ़कीर, छो त जेके जो को भाउ मरी पवंदो आहे त बि चवंदो आहे त मुंहिंजा यार अदा, जेके जो पुटु मरी पवंदो आहे त बि चवंदो आहे त मुंहिंजा यार अबा। हे फ़कीर कलाम ठाहियो आहे त मौत खे को मौत पवे जानी छे जुदा, मौत खे को मौत पवे जानी छे जुदा, हेड मुंहिंजा यार गुलशेर मोटिया, हेड मुंहिंजा यार गुलशेर मोटिया। सिंध वारा तमामु घणो ॾुख में मुब्तला थिया, छो जो उस्ताद जलाल चांडियो खां पोइ गुलशेर तीवणे खे तमामु घणो ॿुधियो वेंदो हो। गुलशेर तीवणो उस्ताद जलाल चांडियो जो प्यारो शागिर्द हूंदो हो। दोस्तों गुलशेर तीवणे बि पंहिंजे कलामनि जी तमामु घणी मोट माणी, तमामु घणा हिंजा कलाम बि मशहूरु थिया। दोस्तों उस्ताद गुलशेर तीवणे खां पोइ दोस्तों गुलशेर तीवणे जी वफ़ात खां पोइ हुनजो भाउ हुनजी वारिस थी आयो दिलशेर तीवणो। उहो अॼु ताईं सिंध में केतिरा ई कलाम ॻाया ऐं एल्बम ॻाए पियो। दोस्तों गुलशेर तीवणे जो ॾुख बसि पूरी सिंध में छाइजी वियो, छो जो हो उस्ताद जलाल चांडियो जो प्यारो ऐं मोहबती फन शागिर्द हो। उस्ताद जलाल चांडियो हुनखे तमामु घणो प्यार कंदो हो, मोहबत ॾींदो हो, पंहिंजे बचड़नि वांगुरु पालींदो हो। दोस्तों उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।